Calculate each of the following quantities. Number 3i, volume in cm cube of 38.4 gram O2 oxygen gas at STP. यानी वॉल्यूम मालूम करना है पर इन CM क्यूब में हिन खां पहिरियां पाण DM क्यूब इस्तेमालु कंदा रहिया आहियूं ऐं डेटा लिखण सां पहिरियां गिवन मास इज़ इक्वल टू 38.4 ग्राम ऑक्सीजन जो मोलर मास था लिखूं मोलर मास ऑफ O2 इट इज़ इक्वल टू ऑक्सीजन जो एटॉमिक मास आहे 16 डबल कयूंसि त पवंदो 32 ग्राम पर मोल। हाणे वॉल्यूम फाइंड करिणो आहे वॉल्यूम इन CM क्यूब इन जे लाइ मोलर वॉल्यूम लिखंदासीं पर मोलर वॉल्यूम बि CM क्यूब में खणबो मोलर वॉल्यूम एट STP इहो थींदो 22400 CM क्यूब छो त 1 DM क्यूब इज़ इक्वल टू 1000 CM क्यूब। पोइ हाणे जेकर असां 22.4 DM क्यूब खणूं आम इहो वठंदा आहियूं पाण पर इनखे 1000 सां मल्टीप्लाई कयूं हाणे थी पवंदो 22400 इहो CM क्यूब में थी वेंदो आहे। इहो DM क्यूब आहे हिनखे CM क्यूब बदिलाए वरितोसीं ॿई मोलर वॉल्यूम आहिनि 22.4 DM क्यूब लिखो या 22400 CM क्यूब लिखो। हाणे वॉल्यूम फाइंड कबो वॉल्यूम एट STP इज़ इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलर वॉल्यूम ऐं नंबर ऑफ मोल्स वरी छाजे बराबरि आहे गिवन मास अपॉन मोलर मास। ही मोल जो फार्मूला ठहे पियो गिवन मास अपॉन मोलर मास इन जी जाइ ते इनखे मल्टीप्लाई कंदासीं मोलर वॉल्यूम सां मोलर वॉल्यूम हाणे गिवन मास 38.4 मोलर मास 32 O2 इंटू मोलर वॉल्यूम हाणे छो त CM क्यूब में फाइंड करिणो आहे इन करे CM क्यूब इस्तेमालु था कयूं 22400 CM क्यूब हाणे हिनखे जेकर सिंप्लीफाई कयूं 38.4 इंटू 22400 डिवाइडेड बाय 32 इहो आंसर तो अची वञे 26880 CM क्यूब। हाणे हिन आंसर खे लिखूं जीअं सवाल मिलियल आहे वॉल्यूम ऑफ 38.4 ग्राम O2 gas at STP is equal to 26880 CM cube इहो जवाब आहे। जो ॿियो पार्ट आहे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ 126 ग्राम वाटर हाणे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स फाइंड करना है नंबर ऑफ मॉलिक्यूल्स गिवन मास इज इक्वल टू 126 ग्राम मोलर मास ऑफ वाटर H2O मोलर मास डायरेक्ट लिखूं था ऑक्सीजन जो मास आहे 16 हाइड्रोजन जो 1 पर हिते डबल आहे त 16 ऐं 2 प्लस कयूं 16 + 2 इहो थी पवंदो 18 ग्राम पर मोल। हाणे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स या एटम्स गिवन हुजनि या फाइंड करणा हुजनि ॿिन्ही में एवोगैड्रोस नंबर जो इस्तेमालु कंदा आहियूं। एवोगैड्रोस नंबर Na जेको कांस्टेंट आहे 6.02 इंटू 10 पावर 23। हाणे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इक्वल टू गिवन मास जो अलॻि फार्मूला आहे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स नंबर ऑफ मोल्स इंटू Na पर मोल्स जी जाइ ते लिखूं था पाण गिवन मास अपॉन मोलर मास इहो ठहे पियो नंबर ऑफ मोल इंटू एवोगैड्रोस नंबर। हाणे गिवन मास 126 ग्राम
126 molar mass 18 Na 6.02 into 10 power 23 ऐं हिन खे जेकर सिंप्लीफाई कजे इहो आंसर थो अची वञे 42.14 into 10 power 23 मॉलिक्यूल्स। पर जेकर हिन खे स्टैंडर्ड फॉर्म में लिखिजे त डेसिमल खे हेॾां खणी अचूं त 4.214 into 10 power 24 छो त डेसिमल राइट खां लेफ्ट ते अचे त पावर प्लस थींदो। एतिरा मार्क्स जवाब ॿई सही आहिनि जीअं लिखोसि। हाणे आख़िर में जवाब खे वरी लिखूं जीअं सवाल में मिलियल आहे त नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ 126 gram water equal to 4.214 into 10 power 24